आगा के अवां खे अहम ख़बर है। वज़ीर आज़म इमरान ख़ान MQM पाकिस्तान क़यादत से मुलाक़ात बाद रवानो थी वियो है। वज़ीर आज़म इमरान ख़ान मुलाक़ात बाद MQM मरकज़ का स्टेडियम तरफ़ रवानो थी वियो है। अवां खे ॿुधाईंदा मुल्क में सियासी सूरत हाल ऐं अपोज़िशन जे बेइतमादी रिथ ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान गवर्नर हाउस रवानो थी वियो आहे, जिते GDA मेंबरनि खे पिणु घुराए वरितो आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया, वज़ीर आज़म इमरान ख़ान गवर्नर हाउस में GDA मेंबरनि ऐं अॻुवाननि सां मुलाक़ात कंदो। अहम ख़बर है। तव्हांखे ॿुधायूं पिया, वज़ीर आज़म इमरान ख़ान MQM पाकिस्तान क़यादत से मुलाक़ात बाद रवानो थी वियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान मुलाक़ात बाद MQM मरकज़ का स्टेडियम तरफ़ रवानो थी वियो आहे। मुलाक़ात में सियासी सूरत हाल ऐं अपोज़िशन जी बेइतमादी रिथ ते ॻाल्हियूं थियूं आहिनि। वज़ीर आज़म इमरान ख़ान गवर्नर हाउस रवानो थी वियो आहे। GDA मेंबरनि खे बि घुराए वरितो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान गवर्नर हाउस में GDA मेंबरनि ऐं अॻुवाननि सां मुलाक़ात कंदो। राब्तो किया है कराची में नजीब नाइज सां। नजीब आगाह कजो। जी बिल्कुल, वज़ीर आज़म इमरान ख़ान जी MQM जे आर्जी मरकज़ जो है बादराबाद में उते MQM अगवाननि सां मुलाक़ात किया है। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां गॾु इन मुलाक़ात में शाह महमूद कुरैशी, गवर्नर सिंध इमरान इस्माइल, उनखां अलावा असद उमर, अली ज़ैदी ऐं ॿिया अगवान जेको आहिनि उहे शामिल हुआ। जंहिं त MQM तरफ़ां ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, आमिर ख़ान, कंवर नवीद, उनखां अलावा वसीम अख्तर समेत ॿिया अगवान शामिल हुआ। अॼोके हिन मुख़्तसिर मुलाक़ात में वज़ीर आज़म इमरान ख़ान जेको आहे ख़ासि तौर जेको सियासी माहौल हले पियो उन हवाले सां मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल कई ऐं इन दौरान MQM अगवाननि इहो चयो, जेको ज़रीअनि वटां मालूम थियो आहे त असां तव्हां सां गॾु आहियूं, पर जेकॾहिं तव्हांजे मेंबरनि मां को हेॾे होॾे थियो या उते जेको आहे को ग्रुप जेके ठहनि पिया उन्हनि को बग़ावत कई त पोइ असां बि कुझु न करे सघंदासीं। इहो जेको आहे MQM अगवाननि इमरान ख़ान खे चयो। ऐं अॼोके इन मुख़्तसिर मुलाक़ात में ख़ासि तौर कराची में जेके जारी तरक़ियाती प्रोजेक्ट आहिनि वफ़ाक़ी सरकार जा, उन्हनि हवालनि सां बि का बि ॻाल्हि ॿोल न थी। इहा वरी जेकी ऐलानियल बजट आहे कराची लाइ उन बाबति जेको आहे का बि ॻाल्हि ॿोल न थी। कुझु देरि पहिरियां वज़ीर आज़म इमरान ख़ान उतां रवानो थी गवर्नर हाउस पहुतो आहे, जिते हाणे हू GDA अगवाननि सां मुलाक़ात कंदो। ठीकु आहे नजीब, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।